वो चरी दिल मुझी तो हो इश्क क्यों बजायो, चरी दिल मुझी तो हो इश्क क्यों बजायो। तोखे के डोरो क्यों मुँह, तोखे के डोरो क्यों मुँह, नेठी तो फसायो, नेठी तो फसायो। चरी दिल मुझी तो हो इश्क क्यों बजायो, चरी दिल मुझी तो हो इश्क क्यों बजायो। सारी रात रोरी मुखे ना रोवार, सारी रात रोरी मुखे ना रोवार। विसारे बैठो बाहू तू जा प्यार, राम ना गायो से कदहीं, राम ना गायो से कदहीं। खुशखबरी डिजिटल ऑडियो रिकॉर्डिंग स्टूडियो। जीअं त असां वटि शादी, मंगणी, सालगिरह, सुन्नत ऐं ॿियनि खुशियुनि जे मौके ते पंहिंजे माइटनि ऐं अज़ीज़नि जे नाले सां सेरा लाॾा ठहरायो सिंध जे बहितरीन फनकारनि जे आवाज़ में। उन सां गॾोगॾु असां वटि बहितरीन शाइरी सां कलामनि जी बहितरीन रिकॉर्डिंग भी कई वेंदी आहे। वधीक राब्ते लाइ गुलज़ार अहमद, मोबाइल नंबर 0335251785 कंदो मालिक सानी पंहिंजी भलाजी, कंदो मालिक सानी पंहिंजी भलाजी। वफ़ा तो दियो नखे रास न आई, मरी थी तूं जहले, मरी थी तूं जहले। खुशखबरी डिजिटल ऑडियो रिकॉर्डिंग स्टूडियो। जीअं त असां वटि शादी, मंगणी, सालगिरह, सुन्नत ऐं ॿियनि खुशियुनि जे मौके ते पंहिंजे माइटनि ऐं अज़ीज़नि जे नाले सां सेरा लाॾा ठहरायो सिंध जे बहितरीन फनकारनि जे आवाज़ में। उन सां गॾोगॾु असां वटि बहितरीन शाइरी सां कलामनि जी बहितरीन रिकॉर्डिंग भी कई वेंदी आहे। वधीक राब्ते लाइ गुलज़ार अहमद, मोबाइल नंबर 0335251785। दोस्तार बेवस थी मिल तूं करे थो, दोस्तार बेवस थी मिल तूं करे थो। जानो मोहम्मद तूं जे गढ़ दिल में करे थो, तुझे सूर लेखा दिलड़ी, तुझे सूर लेखा दिलड़ी।